अॼु तव्हां असांखे छा सेखारण वारा आहियो? अॼु मां तव्हांखे बेसणी भाॼी ठाहिण थी सेखारियांव मसर में। त हुन लाइ त पहिरियों सभ खां पहिरियों खपंदो बेसण, टमाटा, बसर, पटाटा ऐं टिकियूं ठाहिण जे लाइ सन्हो बसर कटिंग कंदो, खसखस, सावा मिर्च, सावा धाणा, ॻाढ़ो मिर्च, लूण, हैड ऐं तेल तरण जे लाइ टिकियुनि खे। सभ खां पहिरियों असां हिन पासे बसर ठाहिण रखी था छॾूं। पंज बसर कटे करे मां ठाहे रखी आहिनि, उहे विझंदासीं। हिन में पटाटा विझी छॾंदासीं। जीअं पटाटा ऐं बसर ॿई गॾु सिझी वञे, असां लूणु विझंदासीं। त ही घणा पटाटा विझो? ही मां 2 पटाटा विधा आहिनि। अच्छा 2 पटाटा। हा, लूणु विझी छॾंदासीं मथां, जीअं पटाटे खे बि लूणु लॻी वेंदो, बसर बि सिझी वेंदो ऐं कलर बि निकिरंदो। भले सिम ते सिझे, पटाटो सिझी वेंदो। हिते असां हाणे तेल था रखूं गरम करण लाइ टिकियुनि जे लाइ। हिन में टिकियुनि ठाहिण जे लाइ बेसण, सावा मिर्च, सावा मिर्च घणो? अधु चमचो, सावा धाणा, खसखस, खसखस हिन सां सुठी लॻंदी हिन में अंदरि विझंदासीं। बसर सन्ही कटिंग थियल, ॾाढ़ो खटा, ॾाढ़ो खटा छो विझबा आहिनि? छो जो हिन खटास थोरी लॻेसि, अच्छा हिन जे करे। चौथो चमचो हैड, चौथो चमचो ॻाढ़ा मिर्च, छो सावा मिर्च विधासीं। हा, लूणु स्वाद अनुसार। ऐं हिन में वॾी ॻाल्हि त इहा आहे, छो हिन में मोण विझंदासीं जीअं ही ॿधजनि। हिनखे ॻोहे छॾंदासीं सभु। हे पकोड़नि खां कड़क ॻोइबो, पकोड़नि जहिड़ो न ॻोइबो, हिनखे त हुन खां थोरो कड़क ॻोइबो। ऐं हे टिकी मां ठाहे रखियूं आहिनि, हिनखे तरंदासीं। तेल बि तपी वियो आहे। टिकियूं ॾाढियूं सुहिणियूं लॻनि पियूं, ॾिसी करे खाइण जो मन पियो थिए। ईअं ई खाइण बि सुठियूं लॻंदियूं आहिनि। हिनखे सिम ते ई तरंदासीं। पटाटे खे ॾिसूं सिजी वियो हुजे त अञा कचो आहे, हिनखे बसि अञा 5 मिंट
जाए रखंदासीं जैसे कलर भी न गुलाबी कलर तो बसर जो दर्जे आहिनि हिनखे कढूं था। हाणे टिकियूं तरिजी वयूं आहिनि, सभु तरे वरितियूं आहिनि। हाणे भाॼी हिते ॾिसूं ठही वई आहे। बसर गुलाबी तो थी वियो आहे। हा बस हाणे हिन में टमाटो मिर्च मसाला विझंदासीं। हाणे हिनखे साइड करे छॾंदासीं। टमाटो विझंदासीं। हैड चौथो चमचो, ॻाढ़ो मिर्च चौथो चमचो, सावा मिर्च ऐं बसर पटाटो में मां लूण विधो। हाणे थोरो टमाटे जे हिसाब सां जे टमाटो मिठो न लॻे। ऐं हिननि सां गॾु असां हिननि खे घुमाए करे मसालनि खे टिक्की खे बि विझी था छॾूं पिया गॾु, जीअं टमाटो ऐं टिक्की ॿई गॾु सिझी वञे। टिक्की खे हेठां था करे छॾियोसि ऐं ॿियो सभु मसालो हे करे छॾंदासीं। ऐं हिन में असां अधु बाउल पाणीअ जो विझंदासीं जीअं टिक्की चङी तरह सिझी वञे। थोरो अञा चोथो उॾण घुरिजे बिल्कुलु टिक्कीअ जे मथां ताईं पाणी जे टिक्की ऐं टमाटो पटाटो सभु घटि सिझी वेंदा ऐं तेल ते भाॼी अची वेंदी। असां हिनखे 2 मिंट असां ईअं सिझाइण लाइ रखूं था, पोइ वरी हिनखे पासो मटाए करे ठाहींदासीं। सिम ते हिनखे रखी छॾंदासीं भाॼीअ खे। तयार थी वई आहे। हिन में सावा दाणा थोरा हाणे विझंदासीं। हाँ तो खुशबू अचे पई भाॼी जी। खाइण में त हिन खां मस्त हूंदी अथव। हाँ छा त लज़ीज़ ठही आहे। ॾाढी सुठी ठही आहे। थैंक यू छाया जी।